जीअं त असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं तलका पनवाकिल जी यूसी मुबारकपुर जी देह नागोरे में, जिते ही 10 खां वधीक ॻोठ ताज मोहम्मद, महर, मोहम्मद सदीक ऐं उन समेत केतिरा ई ॻोठ जेके ही पाणी अची विया आहिनि। हितां जा जेके रहवासी आहिनि उहे हितां पंहिंजा मासूम ॿार ऐं ज़ईफ़ माण्हू, चौपायो माल खुले आसमान जे हेठि वेठा आहिनि। हिन महिल ताईं को बि वसारो या कोई बि मछो नुमाइंदो असां वटि हिन महिल ताईं न पहुतो आहे। असांजा नुमाइंदा सिंध टीवी जा नुमाइंदा असां वटि आया आहिनि, जेके जंहिं अची सार लधी ऐं असांजो आवाज़ु मथे पुॼायो अथऊं। हाणे जंहिं असांजी गुज़ारिश आहे वसारनि खे त घटि में घटि असांखे पाणी कढाए ॾीन। हिते तक़रीबन 4-5 देहूं आहिनि। हिते हज़ारे फसल एकड़ हुयो, फसल हो जेको तबाह थी वियो। केतिरा ॻोठ ई तव्हां साम्हूं ॾिसो था, ई नकुल मकानी करे यूसी कंडलो जे ई दड़ो आहे, उन ते खुलियल आसमान हेठि वीचारा वेठल आहिनि। घर त बिल्कुलु विया, ज़मीना वियूं, फसल वियो, चौपालो माल जेको आहे उहो बि मरण वारो आहे। दड़े ते हिकिड़ो ख़ाली आसमान ते वेठा आहियूं। 50-60 घर ॿुॾी वियो आहे, मसूं जो कट लॻी वियो आहे। असां वेठा आहियूं दड़नि ते, असांजी कोई वारसाई नथो करे। ॻोठाणनि ऐं इलाइक़े वासियुनि सिंध सरकार, ज़िले इंतज़ामिया, डिप्टी कमिश्नर सखर, मुख़्तियारकार पनवाकिल, असिस्टेंट कमिश्नर पनवाकिल ऐं तालका एडमिनिस्ट्रेशन ऐं इरीगेशन खाते खां ख़ासि करे इहा घुर कई त जेके लॻल वाहन के घारा आहिनि उहे बंदि कया वञनि, त जीअं असां पंहिंजे वापसि घरनि में मोटूं। कैमरा टीम सां गॾु मजीद महर, सिंध टीवी।